अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह है आखिरत में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त क़ुरान जो मुतालबो, लेकिन मसइलो इहो आहे त अलाह जा त असांजे मथां तमामु घणा हक़ आहिनि, ठीकु आहे, लेकिन इंसान ज़ात जो बि अलाह ते बि हिकिड़ो हक़ु आहे, ऐं उहो हक़ु आहे त एॾो वॾो संसार ठाहियो अथसि ऐं चवे थो त इहो सॼो संसार मां इंसान खे हिन धरतीअ ते ज़िंदा रखण लाइ ठाहियो आहे। ज़ाहिर आहे, लॻे बि ईअं थो त हिते इंसान खे ज़िंदा रखण लाइ मिठे पाणीअ जो बंदोबस्तु कयो अथसि, इंसान खे ज़िंदा रखण लाइ ज़मीन जे मथाछिरे में अलाए छा विधो अथसि जो जे कणक बि थी निकिरे त ज्वर बि थी निकिरे त अंब बि था निकिरनि त नारंगियूं थियूं निकिरनि। इहो साॻी मिटी आहे, अंदरां हिकिड़ी शइ निकिरी थी पए मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी। वरी इंसान खे पाणीअ जे कतरे मां जेनेटिकली उहो ॿारु वञी माउ जे पेट में पवे थो, इहो कतरो, ऐं उन मां ज़िंदा ॿारु निकिरे थो, ऐं जंहिंजा मुहांडरा ॾाॾनि सां, नाननि सां, नानियुनि सां, पीउनि सां, चाचनि सां मिलनि था। त असांजो बि अलाह ते हिकिड़ो हक़ु आहे त इहो ज़रूरु ॿुधाए त हेॾो संसार ठाहे असांखे पैदा कयो थी, असां खां तोखे खपे छा? जी, अलाह खे छो ठाहियो आहे, असां खां छा खपेसि? पोइ इन जो जवाबु अलाह ताला ॾेई छॾियो आहे त मूंखे तव्हांखे जेको खपे सो सॼो हिन में मूं तव्हांखे ॿुधायो आहे। हिन जी हिकिड़ी हिकिड़ी आयत, हिकु हिकु आयत SMS आहे तव्हां ॾे। 6,500 SMS हिन क़ुर में मौजूदु आहिनि। चए थो मूं तव्हांखे 6,500 SMS कया आहिनि रसूल जे थ्रू अलैहिस्सलाम। हाणे पतो कयो, मोकिलियोथोमांव न। वरी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला उलमा हज़रात जी क़ब्रुनि खे नूर सां भरे अरबीअ मां हुननि 150 खनि ज़बानुनि में तर्जुमो कयो आहे। 6,500 SMS हाणे सिंधीअ में तव्हांखे अवेलेबल आहे। हाणे जेकॾहिं केरु माण्हू अलाह जा उहे SMS न पढ़े, पोइ त ॾोही थींदो कोन थींदो। पोइ छा अलाह जूं शयूं खाईंदो, अंब खाईंदो, पर इहो न मालूम कंदो त अलाह असांखां छा थो चाहे, हेॾी काइनात छो पैदा कई अथई। तव्हां सां को नेकी करे तव्हांखे वॾो हिकिड़ो बंगलो ठाराए ॾिए, वरी तव्हांखे रेशम जा कपिड़ा ॾिए, वरी तव्हांखे 3-4 ज़ालूं ॾिए, वरी साईं नौकर बीठा हुजनि, वरी तव्हां वटि हर क़िस्म जूं नेमतूं अचनि, तव्हां इहो त सोचींदो त इहो भाई इहो करे छा लाइ थो? त अलाह ताला ही जेको आहे सो शइ तव्हांखे ॾिनी आहे। हाणे जेको माण्हू हिन शइ खे पढ़े ई कोन थो त पोइ त ॾोही थींदो न। माना पोइ ईअं ई आहे त जीअं पंहिंजो जेको सो महिनत करे न मज़ूरी करे, दर ते बीठो ठक ठक छो अदा, चए मूंखे मज़ूरी ॾियो ॾींहं जी। अड़े बाबा तो कमु कहिड़ो कयो जो मज़ूरी ॾियां? असां बि ईअं आहियूं, अलाह जी ॻाल्हि ॿुधूं कोन था, पोइ अलाह जूं शयूं वेठा खाऊं, हींअर अंब खाऊं, ओघरायूं ॾियूं, लस्सी पियूं, पोइ चादर जे लाइ था पियो। अलाह ताला चाहे थो त बानो मूंखां ॿुधे त मूं तोखे छो पैदा कयो आहे ऐं मां तोखां छा थो चाहियां। इहो आहे क़ुर। असल में हीउ जेको रमज़ान शरीफ़ असांखे रब साईं ॾिनो आहे, इन में हिकिड़ो रोज़ो आहे, लेकिन जेका ख़बर पवे थी त अलाह ताला खे ख़बर आहे त इंसान बिज़ी आहे, मजबूर आहे, कॾहिं क़ुर पढ़े थो, कॾहिं माना सां पढ़े थो, नथो करे, पर मही साल में ही रमज़ान 30 सीपारनि जे लाइ 30 ॾींहं ॾिए थो रोज़े जा। त ॾींहं जो इंसानु रोज़ो रखे, ऐं रोज़े रखण सां हुनजे दिलि मां, छो त रोज़े रखण जे करे परहेज़गारी कंदो, गारियूं कोन कढंदो, कूड़ कोन ॻाल्हाईंदो, त इन्हीअ सां हिन जेको अंदरि आहे उन जी थोरी सफ़ाई थी थिए। पोइ जॾहिं राति जो वरी इहो क़ुर थो ॿुधे ऐं पढ़े ऐं माना करे त असरु थो क़ुर करे। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हे तिबरानीअ जी हदीस आहे, रवाह अहमद, ऐं हिनखे अलबानीअ बि जेको सही कयो आहे, त सियाम वल क़ुर, रोज़ो ऐं क़ुर क़यामत जे ॾींहं ते
यशफ़अ लिअब्द यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहं ते इहे ॿई शयूं सोणे नौजवान जी शिकिल में हूंदियूं। अलाह जे कुर्सीअ जे हीअं हेॾां ॿियो हेॾां वेठा हूंदा। अलाह ताला वटि इंसान जी हर कंहिं इंसान जी फाइल ईंदी, ऐं जॾहिं कंहिं इंसान जी फाइल ईंदी त रोज़ो ॻाल्हाईंदो, यक़ूल सियाम ऐं रबी मनअतहु ताम वल शहवा, चए अलाह साईं रमज़ान ॻाल्हाईंदो, साईं हे जेको माण्हू आहे न जंहिंजी फाइल आहे तव्हां वटि, इन रोज़ो रखियो ऐं तंहिंजे करे न मानी खाधई ऐं न का बुराई कई, माना कूड़ कोन ॻाल्हाई, रुश्वत कोन वरितई, का ग़लति कमु कोन कई। अलाह साईं मां वाच कयोमांसि, बिल्कुलु ही माण्हू रोज़े रखण खां पोइ बिल्कुलु पाक ऐं साफ़ु रहियो। उन ॾींहं ते फ़शफ़ेनी फ़ी, मां सिफ़ारिश थो कयां त हिनखे छॾ छूट कयो। वरी क़ुर ॻाल्हाईंदो, यक़ूलुल क़ुरान मनअतु नौम बिल्लैल, चई साईं मां राति जो हिनखे जाॻायो मूंखे पढ़ण जे लाइ, याने राति जो ही, छो त ॾींहं जो रोज़ो रखण खोलण खां पोइ ही मूंखे ॿुधई, मूंखे पढ़ियईं, मुंहिंजी माना सम्झई, तंहिंजे करे मां हिन जी निंड फिटाई। फ़शफ़ेनी फ़ी, तंहिंजे करे मां रुकेस थो कयां त का छॾ छूट कयो त काल फ़युश्फ़ान, पोइ अलाह चवंदो ठीकु आहे, तव्हां ॿिन्ही जी मां सिफ़ारिश क़बूल कई, मूं छॾियोमांसि। हाणे क़ुर थो चवे त हिन की मां निंड फिटाई। कहिड़ी निंड फिटाई? जेकॾहिं अचूं था जेके तरावियूं असां वटि थियनि थियूं 25-30 मिंटनि जूं, ठका ठक ठका ठक, न ॿुधण वारनि खे का ख़बर आहे त मां छा था ॿुधूं पिया, न वरी पढ़ण वारे खे ख़बर आहे त तकड़ में मां छा थो पढ़ां। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे मना कयो त क़ुर जो ख़त्मो 3 ॾींहंनि खां अॻु में न कयो। जेकॾहिं 3 ॾींहंनि खां अॻु में तव्हां क़ुर ख़तमु कंदव त माना तव्हां सम्झो ई कोन, छो त तकड़ सां पढ़ण में पढ़ण वारे खे बि ख़बर कान पवंदी त मां छा थो पढ़ां। तंहिंजे करे जेके इहो थिए थो, तंहिंजे करे इहे इन सां त इहा निंड कान थी फिटे। निंड फिटण जे लाइ इहो आहे त जेके हींअर सिस्टम हले थो तरावियुनि जो, 3 कलाकनि वारियूं तरावियूं, 30-35 मिंट वारियूं न, 3 कलाकनि वारियूं। छो त इन्हनि तरावियुनि में तव्हांखे क़ुर जा जेके इमाम पढ़ंदो 4 रकातुनि में, उन जी शुरू में तव्हांखे माना ॿुधाईंदा, स्क्रीन ते क़ुर जो अक्स आणे तव्हांखे माना ॿुधाईंदा, 30 मिंटनि में माना। पोइ वरी उहो क़ुर ऐं उहो स्क्रीन कंप्यूटर बंदि, उहो ई वरी इमाम तव्हांजो आस्ते आस्ते करे 10 मिंटनि में पढ़ंदो, सवला अखर चिटा कढंदो त जीअं माण्हुनि खे यादि अचे त हींअर त असांजी माना ॿुधी आहे, इहे अखर असां हाणे ॿुधानि, ऐं हींअर उहो इमाम साहिबु साॻी ॻाल्हि थो करे। अहिड़े नमूने सां वरी 4 रकातुनि खां पोइ वरी 30 मिंटनि जी ॾिठी थींदी। इहो जेको सिस्टम आहे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी जायुनि ते हले पिए थो। असांजे जामिया मस्जिद क़ुर में बि ईअं थिए थो, उते ख़वातीन अचनि थियूं। हेॾां जेको आहे सो लतीफ़ाबाद में बि ख़वातीन मर्द हर कंहिंजी जुदा जुदा जायुनि ते इहो थिए थो, हीराबाद में थिए थो। इहा तरावियूं अहिड़े क़िस्म जूं जंहिंमें क़ुर सम्झायो वञे, इहे टंडो आदम में थींदियूं ऐं टंडो अलहयार में थींदियूं। अॼुकल्ह कोशिशि आहे शहदादपुर में थी वञनि, नवाबशाह में थींदियूं, 2 जायुनि ते। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हाणे हेल खान बहाण में बि इहो तरीक़ो कंदासीं, ऐं मां उते मीटिंग करे आयो आहियां उनजे इमाम साहिब सां माशा अल्लाह, ऐं उहो बि तयारु आहिनि। बाक़ी हुननि खे स्क्रीन ॾींदासीं जंहिं ते क़ुर ॾिसण में अचे वञो आयतूं, ऐं लैपटॉप जंहिं ते हू असां प्रोग्राम ठाहे हुनखे ॾींदासीं। मुंहिंजो इरादो आहे हफ़्ते खन में खान बहाण में इन मौज़ूअ ते दर्स करण जे लाइ, त इनशा अल्लाह ताला मां खान बहाण में अची इन मदरसे में जेको तुनियनि जो मदरसो आहे इन में मुंहिंजो दर्स थींदो हफ़्ते खन में। इनशा अल्लाह ताला जेके खान बहाण जा दोस्त आहिनि उहे ज़रूरु अचनि इन में ऐं ॾिसनि तरीक़े खे। हाणे इहो जेको आहे सो इहा आहे असल में ॻाल्हि। उन खां पोइ रसूल सल्लल्लाहु फरमाए त हीअ क़ुर अहिड़ी शइ आहे जो हाणे ॾिसो न, जेकॾहिं हीअ थो करे शिफ़ा त साईं हे राति रमज़ान में जाॻियो ऐं मूंखे पढ़ियईं त इहो त माण्हू बची वियो। पर जे चवे त न साईं हे त जेको निभाॻो हो, पंहिंजो तरावियूं कयईं 10-30-35 सम्झई बि कोन त मां छा थो कयां, वरी माशा अल्लाह टीवियुनि वारा वरी रमज़ान में अथई वधीक माण्हुनि खे वक़्तु ज़ाया करण लाइ ड्रामा, खिलण वारा टोटका ऐं इहे ड्रामा ॾींदा आहिनि, त जेको आहे सो जीअं माण्हुनि जो वक़्तु वञे त क़ुर ॾे न वञनि, त पोइ अलईक, त पोइ क़ुर चवंदो साईं हिन तोखे पढ़ी कोन, त अलाह साईं चवंदो यानी हीअ मुंहिंजी ज़बान हुई, ऐं तव्हां सां ॻाल्हायो ऐं तव्हांजी ॿोलीअ में ॻाल्हायोसीं, पर तव्हांखे टाइम कोन जो मूंखे कयव, तंहिंजे करे जेको सो उन जे मथां इहो क़ुर उन जे मथां ॾमर कराईंदो।
तंहिंजे करे रब साईं नबी साईं सरासर फरमायो आहे, इन अलाह यरफ़ बि हाज़ल किताब अक़वामो यद बि आख़िरीन, क़ुर जे करे क़ौमुनि खे इज़त मिलंदी, क़ुर जे करे क़ौमूं ज़लील थींदियूं। अल्लामा इक़बाल चयो, वो ज़माने में मुअज़्ज़िज़ थे मुस्लमान होकर, हम ख्वार हुए तारिके क़ुर होकर। ब्रेक जी जो चयो वञे थो, इनशाला ब्रेक था वठूं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रवा अबू दाऊद में आहे त अल्हम्दुलिल्लाह माना तारीफ़ आहे उन रब जी जंहिं असां सां हिन क़ुर जे रस्ते ॻाल्हायो आहे। किताबुल्लाह वाहिद, हीउ हिकिड़ो ई क़ुर आहे जंहिंसां अलाह ॻाल्हायो आहे। ॿियो कंहिं बि किताब जे रस्ते अलाह सां न ॻाल्हायो। वफ़ीकुम अहमर वफ़ीकुम अबी, अची तव्हां में हर क़िस्म जा माण्हू आहिनि, की अंग्रेज़ आहिनि, इंडियन आहिनि, पाकिस्तानी आहिनि, वफ़ीकुम असवद, ऐं के वरी इन जा अफ्रीका जा माण्हू आहिनि। लेकिन इक़राऊ क़बल ऐं यक़राहू अक़वामी युकीमूनहू कमा युक़व्वमु सहम यतअज्जल अजरहू वला यतअज्जलहू। चईं इन क़ुर खे पढ़ी वठो, अॻिते हिकिड़ी अहिड़ियूं क़ौमूं ईंदियूं जो सिर्फ़ु उन्हनि जो कमु हूंदो सुठी तिलावत करणु, याने ईअं तिलावत जो अखर अखर कढंदा जीअं तीर हूंदो आहे। लेकिन इन्हनि सभिनी जो मक़सदु ॾोकण कमाइणु हूंदो, आख़िरत लाइ कोन तिलावत कंदा। काल अचे थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा ख़ैर महिरबानी साईं। साईं हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछा थो, विच में मां तव्हां सां हाल वाल कयुमि, हा, वरी सही नमूने सां तव्हां असांखे न सम्झायो। हाणे थोरो तवजा ॾेई सम्झो, पोइ असांखे ॿुधायो साईं। हा, हाणे असांजो वालिद साहिबु हुयो ऐं ॾाॾी बि हुयो, ठीकु आहे साईं। पोइ विच में जेको ज़मीन हुयो, ज़मीन जे विच में 12 एकड़ असांजे वालिद साहिबु रखियो आहे। साईं खे तव्हां बक़ाया असांखे विराए ॾेई छॾे। हाणे असांजो वालिद साहिबु ऐं ॾाढी फौत थी वियो आहे, ॿई फौत थी विया आहिनि। हाणे 12 एकड़ जेको आहे विच में उहो पयल ज़मीन आहे, उहो 3 ॿाहिरि जेके असांजा माटेला आहिनि उहे खाई विया आहिनि। पंहिंजे हिसाब से विकिणी खाई विया आहिनि। असां 2 भाइर, 2 भाइरनि खे नथो मिले। हू जेको आहे 3 भाइर आहिनि, शैतान जे वर ते चढ़ियल आहे साईं। छाजे? हा, शैतान जे वर ते घुटनि ते चढ़ियल आहे। मारियो जीअं कयो, असां विकिणी खाई छॾियो आहे, न ॾींदासीं। इन जे लाइ असां तव्हांखे पुछा, कोर्ट ते वेंदासीं, हुनजा शैतान आहिनि पंहिंजा, असांखे न असां आहियूं ग़रीब, हो आहे ताक़त वारो, शैतान जे कुल्हे ते आहे साईं। इन जे लाइ असांखे ॿुधायो साईं। सर हाणे इन जे लाइ त माना ॾिसो न, हाणे हीअ त हिकिड़ो ॼण चोरी या ज़बरदस्ती थी वई आहे। इन लाइ तव्हां पहिरीं त कंहिं मुफ़्ती साहिब ॾे वञी उतां फ़तवा लिखायो, ठीकु आहे न। त ॾिसो त उहो छा थो इन मसइले ते चवे। माटेला भाउर जेकॾहिं पीउ साॻियो आहे त भाउर त थिया, खणी माउ न थी पर भाउर थिया, हिसो त उन्हनि जो बि थिए थो। पर मुंहिंजो तव्हांखे मशवरो आहे त तव्हां कंहिं मुफ़्ती साहिब खां वञी ऐं सॼो इन खां इहा फ़तवा वठो, पोइ मूंखे ॿुधायो, पोइ इनशाला ॾिसूं छा कंदासीं। जी, तंहिंजे करे अलाह रसूल फरमायो त पढ़ो क़ुर, जल्दी माना सां पढ़ो, न त वरी अहिड़ा माण्हू ईंदा जेके एॾी सुठी किरात कंदा पर ॾोकड़नि ख़ातिर ऐं आख़िरत जे लाइ न कंदा। इन्हनि खां अॻे अॻे तव्हां जेको आहे सो पंहिंजो इन दौर खां पंहिंजो पाण खे बचाए ऐं क़ुर खे सम्झो। उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मा मिन अंबिया नबियुन इला औतिय मा मिस्लहु आमन अलैहिल बशर। चए थो त अॻे मूंखां अॻु में जेके बि नबी आया, अलाह ताला को उन्हनि खे मौज़ो ॾिनो जेको ॾेखारींदा हुआ त पोइ माण्हुनि खे यकीन ईंदो। व इनमा कान लज़ी ऊतीतहु वहियन औहाहुल्लाह इलैया, चई मूंखे ई मौज़ो मिलियो आहे जेको रब मूं ॾे मोकिलियो आहे। फ़ अर्जू, तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे, अन अकून अक्सर हुम ताबियन यौमल क़यामत, त क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत इन्हनि खां घणी हूंदी। छो त हे मौज़ो क़ुर आहे, ऐं जीअं जीअं माण्हू हिनखे पढ़ंदा ऐं सम्झंदा, क़यामत ताईं तीअं मुस्लमान थींदा ऐं ईमान पको थींदनि। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुर खे तकड़ सां एतिरो न पढ़ जेॾो माना ई नथी सघे। तंहिंजे करे पंहिंजे सहाबिन खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो। चए थो लम यफ़क़ह मन क़रअल क़ुरआन फ़ी अक़ल मिन सलासिन, जंहिं माण्हूअ क़ुर खे 3 ॾींहंनि खां अॻु में ख़तमु कयो, उन सम्झो ई कोन मां छा थो पढ़ायो। त अरबी वारनि खे थो चवे रब साईं।
तंहिंजे करे फरमाई अक्सर मुनाफ़िकी उम्मती कुर्राऊ हा, चए थो जेके अक्सरियत जेके मुनाफ़िक मुंहिंजे क़ौम में उहो हूंदा जेके कारी, जेके क़ुर ॾोकड़नि लाइ पढ़नि था, चिटो करे पढ़नि था, पर आख़िरत जो जे लाइ नथा पढ़नि ऐं न हुन ते अमल करण जो उन्हनि खे इरादो आहे। अक्सरियत चए थो अहिड़ा हूंदा कारी हिन दुनिया में। उन खां पोइ जेको आहे सो ॿियो मसइलो आहे त असां क़ुर खे छॾे ऐं सही हदीस खे छॾे अचे माण्हुनि जे पोयां पिया आहियूं, उन्हनि जूं स्टोरियूं था ॿुधूं ऐं नतीजो इहो थियो आहे त हर को फ़िरक़ो पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं करे माण्हुनि जा लाह कढी छॾिया अथनि। पर एतिरो बि हुजे हा तॾहिं बि ख़ैर हो, पर अञा हिकिड़ी ॿी शइ बि आहे। सही मुस्लिम में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो यकून फी आख़िरी ज़मान दज्जालून कज़ाबून, आख़िरी ज़मान में अहिड़ा ठग ईंदा जेके कूड़ा हूंदा, यातूनकुम मिनल अहादीस बिमा लम तस्मऊ अंतुम वला आबाउकुम, चए थो अहिड़ियूं तव्हांखे कूड़ियूं ॻाल्हियूं ऐं हदीसूं ॿुधाईंदा जो तव्हां कॾहिं ॿुधियूं कोन हूंदियूं। इयाकुम व इयाहुम, तंहिंजे करे ख़बरदार थियो उन्हनि खां, ला युज़िलूनकुम वला यफ़्तनूनकुम, तव्हांखे गुमराह करे ऐं तव्हांखे जेको सो फितने में न विझी छॾनि। लेकिन अञा बि हिकिड़ो ख़तरो ॿियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, सही मुस्लिम में अचे थो त इन शैतान लियतमसल फी सूरत रजुल, शैतान बि कंहिं बुज़ुर्ग जी शिकिल इख्तियार करे सघे थो, कंहिं जलसे में अची सघे थो, यातिल क़ौम, ऐं उन जलसे में अचे थो या कंहिं क़ौम वटि अचे थो, पोइ इहो हदीसुम बि हदीस मिलियल कज़ब, कूड़ियूं कूड़ियूं उन्हनि खे हदीस जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो त जीअं माण्हू गुमराह थियनि, शिरक कनि। पोइ इहे तफ़रक़ू न, पोइ जॾहिं उहो जलसो ख़तमु थी वञे थो, पोइ यकूल रजुल, पोइ उन्हनि मां जेको वेठल हो उहो वरी वञी ॿियनि सां ॻाल्हियूं थो करे। समियत रजुलनि आयर त चई हिकिड़े माण्हूअ खां मां हीअ ॻाल्हि ॿुधी, हुननि चयो अड़े बणा हे त ॻाल्हि किथां केरु हो? चई ऐरफ वजहू वला अदरी मसमहू, चई शिकिल सुञाणा त बाक़ी नाले जी मूंखे ख़बर न आहे, छो त शैतान त हाणे नओं आयो आहे न इंसान जी शिकिल इख्तियार करे, इहो हदीस इहा ॻाल्हि खे हलाए थो छॾे। तंहिंजे करे असांजे लाइ बिल्कुलु हिकिड़ो ई तरीक़ो आहे, असां हिन खे पढ़ूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात सही हदीस ॿिन्ही शइ खे मिलाईंदासीं त मुकमल इंफॉर्मेशन जन्नत में वञण लाइ हिन ॿिन्ही सोर्सनि मां मिली वेंदी। वधीक हेॾे होॾे निहारण जी क़तई ज़रूरत कान्हे का। हिन जी माना एॾी सवली आहे जो हिकु माण्हू जेको आम माण्हू आहे, भली पढ़ियल कुझु बि न हुजे, जे दुकान ते वठी वञी सौदो वठी ऐं करे अचे थो त क़ुर बि उन खे इंफॉर्मेशन ॾेई वेंदो। मां मिसाल तौर विचां क़ुर थो खोलियां, अलाह फरमाए थो रब्बुकल गफूर ज़ू रहम, चए थो रब जेको तुंहिंजो आहे न सो मग़फ़िरत बि करे थो ऐं रहमत वारो आहे। लौ युआख़िज़ुहुमुल बिमा कसबू, चए थो जेकॾहिं मां तव्हां ॾोह कयो ऐं मां जेको आहे सो पकड़ कयां तव्हांजी, ल अजल लहुमुल अज़ाब, त अज़ाब तकिड़ो ॾियां, बल लहूं मोइदुन लन यजिदू मिन दूनिही मोइला, लेकिन आउं ढिर थो ॾियां जेको आहे पोइ जॾहिं टाइम ईंदो पोइ तव्हांखे बि थी कान में। हाणे ॿुधाए त हिन में कहिड़ो यानी कहिड़ो हिन में जेको सो ॾुखियो आहे। चए थो नज़र यदौफ़ इज़ा हीअ बेदौल नाज़रीन, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिन हथ जो कढियो त अछो थी वियो माण्हुनि खे ॾिसण लाइ। हीअ आहे न क़ुर, पर अहिड़े क़ुर खे छाकाणि त असां माना कोन था पढ़ूं, तंहिंजे करे वरी ठग हिन क़ुर ते बि पहुची विया आहिनि। हाणे ॿुधो अलाह ताला छा थो फरमाए, सूरे आल इमरान आयत 78, चए थो व इन मिनहुम लफरीक़न यलवुन अलसिनतहुम बिल किताब लितहसबूहु मिनल किताब, चए थो अहिड़ा ठग अथव जो तव्हांखे हिन क़ुर खोले वेहंदा ऐं पोइ उतां पढ़ंदा लितहसबू मिनल किताब, त तव्हां सम्झो त हीउ क़ुर थो पढ़े, वमा हू मिनल किताब, खोलियो अथई पर क़ुर जी ॻाल्हि नथो करे, कूड़ पियो थो हणे ऐं तव्हांखे फासाइण जे लाइ। भई यकूलून हूअ मिन इंदिल्लाह, वरी चवंदो अलाह साईं हीअं थो चवे, वमा हूअ मिन इंदिल्लाह, रब थो क़ुर में चए अलाह कोन चई अहिड़ी ॻाल्हि। भई यकूलून अलल्लाहिल कज़िब, हे अलाह ते कूड़ थो हणे, वहुम यालमून, लेकिन आलिम आहे, वॾो आलिम आहे, छाकाणि ॾोकड़ खपनि, पेट भरो वरी जेब भरो। तंहिंजे करे अलाह साईं असांखे क़ुर में, हाणे अहिड़ियूं आयतूं बि त क़ुर में मौजूदु आहिनि न, पोइ जॾहिं असीं माना न कंदासीं क़ुर खे हिन रमज़ान शरीफ़ में माना सां न पढ़ंदासीं त असां सां ईअं ई थींदो। शैतान वरी शैतान ॿियो कमु कंदो आहे त जेको आहे सो तव्हांखे मूं ॾसियो त कीअं अची थो करे, वरी जेको तक़रीर करणु आहे न, अलाह पनाह करे, यानी किन क़ौमुनि में तक़रीर करण जो वॾो मलको आहे। ऐं इहा कंहिं हदीस शरीफ़ में अची सही बुखारी में, जौ रजुलान मिनल मशरिक़,
माना के माण्हू आया 2 ॼणा जेके हेॾा इंडिया पाकिस्तान वारे पासे ॾांहुं मशरिक़ जे पासे ॾांहुं, पोइ ख़तबा अची हिकिड़ी तकीर कयनि ज़बरदस्त। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मिनल बयान, सिराउं जी तकीर ॿुधी चई त किन बयान में जादू आहे, इहा तकरीर जेका पलटो हणी कजे थी, हिन में जादू आहे। पोइ कुर्सीअ ते ॾुॾंदा, रड़ियूं कंदा, हीअं कंदा, ऐं पोइ वरी माण्हू चवंदा वाह 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 वाह, जीअं चवंदा तीअं फूकबो वेंदो। तंहिंजे करे इहा जेका तकरीर करणु आहिनि इस्लाम में कान्हे। इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह कॾहिं जेको सो इन तकीर कान कई, चंद पढ़ियल कड़नि खे विहारे ऐं उन्हनि सां ॻाल्हि कंदो, लेकिन असां वटि इहो रवाजु पइजी वियो आहे, इहो जादू आहे। हा, ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ प्रोग्राम कंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। त ही क़ुरान शरीफ़ जेको आहे, हिन जे बारे में अल्लामा इक़बाल चए थो त अके मई नाज़ी बि क़ुरान अज़ीम, चए थो त तूं क़ुरान अज़ीम आहे इन ते फ़ख़ुर थो करीं। ताकुजा दर हा बाशी मुक़ीम, पर वेठो हुजरे में आहीं, केसि ताईं वेहंदे, ताकुजा केसि ताईं वेहंदे, दर जहां इसरार दीन रा फ़ाश कुन, तूं निकुर ॿाहिरि ऐं हिन क़ुरान जे हिननि इसरारनि में जेके राज़ आहिनि उहे माण्हुनि खे ॿुधाए। नुक़्ता शरअ मुबीन रा फ़ाश कनि, ऐं हिन जा इसरार ऐं रमूज़ दुनिया जे हिन दीन हक़ खे माण्हुनि ताईं पहुचाए। असुल ॻाल्हि इहा आहे। उन खां पोइ मखदूम मोहम्मद हाशिम चयो त मां 4000 किताब पढ़ियनि, मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। हिकु इहो त मुंहिंजा नफ़्स ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। पोइ छो था खीर पियूं, अंडा खीर मानियूं ऐं कूड़ बि ॻाल्हायूं। जेकॾहिं ख़ुदा जी इबादत नथो करी त उनजी मानी त न खाए न माण्हू। ॿियो ही त ए मुंहिंजा नफ़्स जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उन खां पासो न त उनजे मुल्क मां निकिरी वञे। पोइ जेकॾहिं अलाह ताला हिकिड़ी चए थो हीअ न कयो, हराम न खाओ, कूड़ न ॻाल्हायो, नथा मुड़ो, त पोइ चए थो त निकिरो अलाह जे मुल्क मां, वञो कंहिं अहिड़े में। टीं ही त मुंहिंजा नफ़्स जेके अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सबुरु कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्हिजे तोखे रिज़्क रोज़ी वधाए ॾे। इंसान जो रिज़्क मुक़ररु आहे, फिक्स आहे। हेतिरा किरोड़ ॼमण खां मरण ताईं ही खाईंदो, हेतिरा चांवरनि जा दाणा खाईंदो, हिकु घटि न वधि, हेतिरी शइ ही खाईंदो। तंहिंजे करे तुंहिंजो रिज़्क फिक्स आहे, पर हलाल करे वठो या हराम करे वठो इहो तव्हांजे हथ में आहे। बाक़ी हलाल मां इहो आहे त तव्हांजी पूरत थींदी, इत्मिनान थींदो। हराम इहो आहे त तव्हांजी पूरत कान थींदी, खुटल ई खुटल रहंदव। जेकॾहिं इहे जेके चोरी कनि था वज़ीर, या मिसाल तौरु, ऐं वरी चवनि था असीं वॉशिंग मशीन में नोट था भरनि या फॉल सीलिंग में विझनि था, माना त जेकॾहिं इहे हिते रुश्वत न वठनि हा ऐं हलाल धंधो कनि हा त माना टैलेंटेड आहिनि, कारखाना लॻाइनि हा, ॿियो कनि हा, एतिरा ई पैसा कमाइनि हा जेके फॉल सीलिंग में बैंकुनि में हुननि खे हुजे हा, ऐश सां खाइनि हा। इहो आहे यकीन करणु हिन क़ुरान ते, अलाह जे यकीन ते। चौथी ॻाल्हि ही त मुंहिंजा नफ़्स जे गुनाह जो ख़्यालु करी त का अहिड़ी जाइ तलाश कर जिते तोखे ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। कहिड़ी जाइ जिते तूं करी गुनाह कंदे त अलाह कोन थो ॾिसे तोखे। हाणे ॻाल्हि आहे त हिन रमज़ान शरीफ़ में मुंहिंजो ही प्रोग्राम डेली हलंदो, शाम जो 6 खां 7 ताईं। अल्हम्दुलिल्लाह हिन अलाह ताला हिन मेहरान टी वारनि खे हिन जो अजुर ॾिए त हिननि हिन दफ़े मूंखे इजाज़त ॾिनी आहे त हीउ मुंहिंजो प्रोग्राम में का बि एडवर्टाइज़मेंट कान थींदी ऐं न हिन में का ब्रेक हूंदी। 6 खां 7 ताईं कंटिन्यूअस मां क़ुरान जो दर्स ॾींदुसि। तंहिंजे करे तव्हां पाण खे फारिग कयो। 6 बजे तव्हां पहुची वेहो, दुकाननि खे बंदि करे अचो त तव्हां जेको सो पूरो महीनो क़ुरान जी माना ॿुधो। मां को ॿाहिरि जी ॻाल्हि कोन, को मूंखे अचे थी, ऐं त क़ुरान जी आयत ऐं नबी करीम साईं हदीस उन सां जेका रिलेटेड आहे उनजो तर्जुमो ॿुधाए तव्हांखे ॾसियां थो। सम्झण वारा तव्हां मूंखां वधीक होशियारु आहियो। तंहिंजे करे हिन वक़्तु जेका ज़रूरत आहे तक़रीरुनि जी कान्हे, बल्कि शेख अल हिंद मौलाना महमूद हसन रहमतुल्लाह अलैह दारुल देवबंद में फरमायो, जेका ॻाल्हि मौलाना मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह पंहिंजे किताब वहदत उम्मत में चए थो त मां जेल जे तन्हाइनि में ग़ौर कयो त असां छो ज़लील था थियूं, ऐं हिकिड़ो ई सबबु मूंखे मिलियो त क़ुरान खे छॾणु या इख़्तिलाफ़ करणु। तंहिंजे करे चए थो हाणे मां जेल मां सिर्फ़ु इहो पंहिंजो प्रोग्राम खणी आयो आहियां त हाणे मां काल कील कोन कंदुसि, ऐं सिर्फ़ु क़ुरान करीम खे लफ़्ज़नि माननि अवाम नास में पहुचाईंदुसि। माना
लफ़्ज़ी ऐं माना बसि घणी तक़ीर न तफ़सीर बि न, मां इहो मूं हाणे ज़िंदगी जो कमु कंदुसि। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में फ़रमायो आहे त क़ुर जी तिलावत रुगो अरबी त असांखे अचे कान थी, हलो तिलावत सवाब ख़ातिर त कयूं था, पर तिलावत जो हक़ अदा कोन थो थिए। हक़ अदा करिणो आहे। क़ुर शरीफ़ सूरे बकरा जी आयत नंबर 121 में रब साईं फ़रमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिही, जेके जिन खे मूं क़ुर ॾिनो आहे, क़ुर जी तिलावत कनि था, पर तिलावत जो हक़ अदा कनि था। साईं इहो हक़ कहिड़ो आहे? इन जे बारे में इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो आहे त इन ज़ात अल्लाह जे ज़ात जी कसम जंहिंजे हथ में जान आहे त तिलावत जे हक़ जी माना आहे त अल्लाह जे किताब में हलाल खे हलाल ऐं हराम खे हराम सम्झो वञे, ऐं इनखे ईअं पढ़जे जीअं अल्लाह नाज़ुल कयो आहे। का बि हिन जे कलमात में तहरीफ़ या पंहिंजे तरफ़ां का बि तावील न कई वञे। वरी उन खां पोइ सदी अबू मालिक इन आयत जे हवाले सां इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जो कौल बयानु कयो त हिन किताब खे ईअं पढ़ो जीअं इन जो पढ़ण जो हक़ आहे, यानी इन जे हिलाल खे हलाल हराम खे हराम सम्झो ऐं पंहिंजे तरफ़ सां का बि इन में तहरीफ़ न कयो। तंहिंजे करे मिसाल तौरु क़ुर खे सम्झी पढ़ण जे करे छा थींदो आहे त हज़रत उमर बिन ख़िताब रिवायत थो करे त इन जो मतिलबु आहे हक़ तिलावत जी, जॾहिं तिलावत कंदे कंहिं आयत रहमत तां अचे त तव्हां अलाह ताला खां रहम जो सुवालु कयो, पर जेकॾहिं हिन क़ुर खे पढ़ंदे पढ़ंदे किथे अज़ाब जी आयत अचे थी त तव्हां अज़ाब खां अलाह जे अज़ाब खां पनाह कयो। काल मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा में जेको सुवाल आहे त असांजे मुआशरे में अक्सर करे ॾिठो वियो आहे त क़ुर पाक जा जेके फ़ैसिला कया वञनि था, क़ुर पाक हथ रखी कसमूं खयूं अचो, हक़ ऐं नाहक़ जी ॻाल्हि थिए त छा इन शरीयत में असां वटि इन मामले में कहिड़ी रहनुमाई करे सघे थोरो इंटरस्ट मिलंदा? साईं बसि हाणे मसइलो इहो आहे त क़ुर पाक इन कम लाइ त कोन आयो आहे त मथे ते रखिजांइ त हथ कजनि या ते कसम खणजनि। क़ुर पाक हिकिड़ो अलाह जो मैसेज आहे जेको इंसान ज़ात ॾे मोकिलियो अथई त तव्हां मुंहिंजो खाओ था, मुंहिंजियूं शयूं खाओ था, मुंहिंजी दुनिया में रहो था, मुंहिंजो मां तव्हांखे पैदा कयो आहे ऐं इन में मां तव्हां सां गुफ़्तगू थो कयां त मूं तव्हांखे हे छो नेमतूं ॾिनियूं आहिनि ऐं मां तव्हां खां छा थो चाहियां। असल इहो मैसेज आहे जेको असां ॾे आयो आहे, असल आहे इन जी इहा ॻाल्हि। हाणे बाक़ी हे क़ुर खणणु ऐं हथ रखणु से यानी मर्ज़ी आहे कनि, ऐं उहो जीअं हिकिड़े खे कंहिं बदिनो ॾिनो उधारो त ॾिठई त बदिने सां अखरोट पियो कुटे, अड़े बाबा तोखे बदिनो ॾिनमि त तूं वञी हिन मां वुज़ू वुज़ू कंदे या तूं असां बि ईअं ई था कयूं। तंहिंजे करे जेको आहे सो अचे थी हिकिड़ी हदीस शरीफ़ में त जेको बि मुस्लमान जॾहिं दुआ घुरे त अहिड़ी दुआ न घुरे जंहिंमें गुनाह जे लाइ का तलब करे या कंहिंसां फिटाइण जी तलब न करे, ऐं जेकॾहिं तव्हां ईअं न कंदव त सुठी दुआ घुरंदव त पोइ या उहा दुआ अलाह तव्हांजी क़बूल कंदो, या जे क़बूल नथो करे त पोइ उन जे बदिले में तव्हांखे का ॿिया इक्वल शइ ॾींदो, या दुआ खे आख़िरत जो ज़ख़ीरो करे तव्हांजे लाइ रखंदो त जीअं तव्हांखे अदल करे। तंहिंजे करे जेको आहे सो असांखे आहे। उन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ऐं गीता बि पढ़ी आहे हिंदू भाउरनि जी, यानी गीता खे मां पढ़ियो त यकदमि 70-80% साॻियूं ॻाल्हियूं आहिनि क़ुर वारियूं, ऐं तव्हां बाइबल पढ़ो उहो बि साॻी ॻाल्हि थो करे, माना तक़रीबन इन ते अलाह ताला इन सभिनी खे सॾे थो। क़ुर जी आयत आल इमरान में आयत नंबर 64, कुल या अहलल किताब, चए थो ए अहले किताबो। हाणे ॻाल्हि आहे त मां ॿियनि जे लाइ त चई सघां थो अहले किताब यहूदीन जे लाइ, ईसाइनि लाइ, ऐं हिंदुनि लाइ कोन थिया, लेकिन जेका इन जे बारे में स्टडी थी आहे ऐं जेका रिसर्च थी आहे उन में चवनि था त ही जेके हिंदू आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे टाइम जा हिननि जो दीन आहे। तंहिंजे करे इब्राहिम सां मिलंदड़ ही पंहिंजे अलाह खे ब्रह्मान चवनि था, ऐं वरी जेके अहले इल्म आहिनि हिंदुनि जा उनखे ब्रह्मण चवनि था, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। छो त अलाह ताला ॾिसो न क़ुर में हिकिड़ी ॻाल्हि त कई आहे त कंहिं बि क़ौम खे मां अकेलो कोन छॾियो, उन में पंहिंजा नबी ज़रूरु मोकिलिया आहिनि। पोइ जीअं हाणे ईसाइनि ॾे आयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जो नबी थी आयो, इनखे अलाह जो पुटु कयो वेठा आहिनि। ईअं हिंदू बि जेके आहिनि से उन्हनि जे जेके नबी थी आया उनखे पंहिंजो भॻवानु कयो वेठा आहिनि। यहूदी वरी जेको नबी हो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम उनखे अलाह जो पुटु कयो वेठा आहिनि। सो माण्हू त ईअं था बुद्धा खे वरी अलाह कयो वेठा आहिनि, हालांकि उहो बि नबी हूंदो पंहिंजे वक़्त जो। त इहे शयूं आहिनि, तंहिंजे करे अलाह ताला इन सभिनी खे सॾे चए थो कुल या अहलल किताब, ए अहले किताब तालौ, हेॾे अचो सभई गॾु थियो, इला कलमतिन सवाइम बैनना बैनकुम, घटि में घटि
उन्हनि आयतुनि ते त हिक ॿिए सां ॿधी कयूं जेके तव्हां ऐं असांजे विच में कामन आहिनि। जेकॾहिं 70% गीता जूं ॻाल्हियूं कामन आहिनि, हिंदू भाउर बि असां सां मिली पवनि, 70% ते त असां एग्री कयूं न हिक ॿिए सां। ऐं उन में कहिड़ियूं आहिनि कामन आयतूं? नंबर 1, अल्लाह नअबुद इल्लल्लाह, असां अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न कयूं, न कंहिंखे सॼूं, न कंहिंखे मदद लाइ सॼूं। वला नुशरिक बिही शैया, शिरक रब सां न कयूं। माना ईअं न चऊं त जेको फलाणो कमु थो करे, फलाणो बुज़ुर्ग कमु करे ॾींदो, न। जीअं हिंदू चवनि था त हे जेके बुत रखियो वेठा आहिनि इहे भॻवान जा प्यारा आहिनि, असांखे कमु कराए ॾींदा। ॿियो टियों, वला यत्तखिज़ बादुना बादन अरबाबन मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ ॿिए में का बि रब वारी फैसिलिटी या रब वारी ख़सलत खे क़बूल न कयूं त हीउ बि रिज़्क़ ॾींदो, हे असांखे भलो कंदो। तंहिंजे करे इन तवल्लव, पर जे इन्हनि मेन पॉइंट ते असां सां गॾु न थींदो ऐं पुठी ॾींदव, फ़क़ूलू त असीं तव्हांखे चई था ॾियूं, कूल शहदू, पोइ तव्हां शाहिद रहिजो भई अन्ना मुस्लिमून, त असां हिन क़ुर खे मञूं था ऐं इन ते असां अमल कंदासीं। ऐं तव्हांजे किताबनि में बि जेके क़ुर वारियूं आयतूं आहिनि, असां उन्हनि खे बि मञूं था ऐं असीं उन्हनि ते बि अमल कंदासीं। अलाह ताला असांखे ऐं तव्हांखे, ऐं इहो जेका आयत मूं तव्हांखे ॾेखारी आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिखियलु ख़त आहे, जंहिंमें पाण सां ठपो लॻो पियो आहे। इहा ई उनखे लिखी मोकिलियो अथसि त पंहिंजो जेके आहिनि रोम जा बादशाह, तूं घटि में घटि उन्हनि ॻाल्हियुनि सां त असां सां तामुन कर जेके तव्हां ई असांजे विच में काम। इहो रसूल जो ख़त मां त बहरहाल हाणे तव्हांखे खपे त रमज़ान शरीफ़ में पाण खे वांदो कयो। 6 खां 7 ताईं मुंहिंजो प्रोग्राम डेली हलंदो ऐं उन में इनशा अल्लाह ताला कंटिन्यूअस हलंदो, एडवर्टाइज़मेंट बि कान थींदी ऐं मां अकेलो ई प्रोग्राम कंदुसि। अलाह खां दुआ आहे कि अलाह पाक असांखे हीउ रमज़ान नसीब करे ऐं जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे मूंखे करण जी एतिरी ज़िंदगी जी मोहलत ॾिए जो मां हे करे सघां। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।